अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 अप्रैल ट्यूसडे। सुबुह जा थिया आहिनि 7:45 ऐं हाणे मां तव्हां सभिनीनि जा कमेंट्स पढ़ी आई आहियां। यकीन कयो मां पाण बि एॾी इमोशनल थी वियमि त ऐं मतिलबु सॼा कमेंट्स पढ़ण खां पोइ मूंखे जोश अची वियो। मां वापसि उथी आई आहियां व्लॉग ठाहिण लाइ। ख़ैर हूअं बि मां ठाहियां हा, पर मतिलबु थोरो मतिलबु डांव डोल थियण लॻी आहियां न। ऐं इहा बि हिकिड़ी सजेशन हुई नाज़ जी, नाज़ एम्ब्रॉयडरी, त तव्हां अगरि रोज़ु न ठाहियो त 2-3 ॾींहंनि में ठाहियो। पर ख़ैरु आहे, ॾिसूं था। ऐं बसि कुझु माण्हुनि जे त मूंखे कमेंट्स रोआरे छॾियो सफ़ा। हक़ीक़त इहा आहे त मां पाण बि हाणे तव्हां खां परे न रही सघंदी आहियां, पर छा आहे जो कमु करण जी जेका सघ आहे, जोश आहे, उहो घटिजो थो वञे। त पोइ जॾहिं माण्हू कुझु करे न त पोइ शेयर छा करे। इन ई करे मां थोरो गड़बड़ाइजी वई हुयमि। माशाल्लाह हिन में ॾाढी सुठी ग्रोथ थी वई आहे। हिन में बि इहे सभु नवां निकिता आहिनि। मुंहिंजूं दिलचस्पियूं, मुंहिंजी विंदुर इहा ई आहे। सो ऐं मूंखे हैरत आहे त इन मां तव्हां बोर नथा थियो। वॾी ॻाल्हि आहे इहा, तमामु वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे इहा, माशाल्लाह। सो माशाल्लाह हिन ते कयमि जेड प्लांट ते। हैरत ते न कयमि। सो बहरहाल अलाह ख़ैरु कंदो। ऐं तव्हां ॾिसो न त यकीन कयो, कमेंट्स पढ़ी पढ़ी मूं में ईअं जोश आयो। अलाह मूं चयो एॾा मुहबत करण वारा आहिनि, एॾा क़दुरु करण वारा आहिनि, एतिरा माण्हू मूंखे मिस कंदा। त मूं चयो न, इहो मुनासिबु नथो लॻे फ़िलहालु। त सफ़ा हाणे बेवस थी वञा, अलाह पनाह ॾींदो त पोइ ॿी ॻाल्हि आहे। सो अची वई आहियां व्लॉग ठाहिण। ऐं ज़हरा चयो हो कल्ह मूंखे अॼु जे लाइ त अॼु खां उहा 8 बजे ईंदी। रीज़न इहो आहे त उहो पंहिंजे ॿारनि खे स्कूल में दाख़िल थी कराए। पाड़े में अथसि कोई प्राइवेट नंढिड़ो स्कूल, छो त सरकारी स्कूल में हे नथा कराए सघनि। छो उते प्रोसेस आहे न, कुझु सर्टिफिकेट्स खपनि, ॿिए फॉर्म खपे, अलाए छा छा खपंदो आहे, मूंखे न आहे ख़बर। पर कुझु कागज़ी कार्रवाई हूंदी आहे जेका हीअ माई नथी करे सघे। त प्राइवेट स्कूल अथसि भरिसां, चई त उन में एडमिट थी करायनि त जीअं कुझु न हुजण खां कुझु पढ़ी पवंदा। सो चई त जल्दी जल्दी कमु कंदमि त पोइ मां 12 बजे मोकल करे ऐं उन्हनि खे स्कूल मां वठणु वेंदमि। सो 500 रुपया फ़ीस अथसि पर ॿार, त आराम सां हीअ उन्हनि खे पढ़ाए सघे थी। मतिलबु जाइल रहण खां कुझु न कुझु त पढ़ी ईंदा न। वॾी धीअ शाम जो क़ुर बि पढ़णु वेंदी अथसि। ऐं हिन जूं भेणूं बि सभु पंहिंजे ॻोठ मां 5-5 दर्जा ऐं क़ुर शरीफ़ पढ़ियल आहिनि, प्राइमरी ऐं क़ुर शरीफ़। हिनखे इहो अहसासु हूंदो आहे पढ़ाई जो इलाही। त सुठी ॻाल्हि आहे, माशाल्लाह। मां बि सपोर्ट कंदीमांसि जेको मूंखां थी सघियो। स्टेशनरी में ख़ासि तौर ते इहे त रोज़ जो कमु आहे, वठी ॾींदीमांसि कुझु शयूं इनशा अल्लाह। सो अलाह कंदो पढ़ी पवंदसि ॿार। सो सिलसिलो जेको आहे कंटिन्यू आहे। मूंखे खिल थी अचे। थोरी देरि पहिरीं जेके मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया त उन्हनि ते बि हाणे मूंखे खिल थी अचे। महिमान असांजा सुता पिया आहिनि माशाल्लाह। उहो पंहिंजे कंहिं ऑफिशियल कम सां आयल आहिनि। मुंहिंजी भाणेजी आहे, ॿारनि बच्चनि ऐं हस्बैंड सूधी, त पंहिंजे कंहिं ऑफिशियल कम सां आया आहिनि। उहो जेसिताईं थींदो त पोइ हे वेंदा ख़ैर सां। सो फ़िलहालु उहे सभु हिते आहिनि, त को ॿियो त को टेंशन आहे कोन। सुता पिया आहिनि, का ॻाल्हि न आहे। सदोरा बच्चा आहिनि, अलाह सां ख़ुशि रखेनि। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त अगरि मां कंहिंजे कमु अची सघां थी कंहिं बि लिहाज़ खां, यानी हूअ हाणे मूं वटि रहणु आई आहे पंहिंजे कमनि सां, त इहा बि सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। अलाह साईं अहिड़ो रखे हमेशह जो असां कंहिंजे न कंहिंजे कमु अची सघूं। ऐं हे पर्दो हितां लही चुको आहे, अलाए किरी पियो आहे, अलाए पोइ झिरकिन पटियो आहे, अलाह खे ख़बर। पर फ़िलहालु मां हिन हथु नथी विझां, पोइ अची कंहिं महिल मां हिनखे ॾिसंदमि। सो इहा अथव सूरत हाल। हे अथव मुंहिंजो व्लॉग। जेके तव्हां पसंदि था कयो, या मुंहिंजो आवाज़ु पसंदि था कयो, या मुंहिंजूं ॻाल्हियूं पसंदि था कयो, अलाह जो करम आहे। मूं में कुझु अहिड़ो ख़ासि न आहे। ऐं सो अॼु ॾिसूं था छा थो थिए। जेकॾहिं ज़हरा अची वई 8 बजे, मां हिनखे हमेशह चवंदी आहियां 8 बजे अचु, पर हिनखे उहो ॿार बच्चनि खे खाराए पीआरे पंहिंजे घर जा कुझु कमु करे पोइ ईंदी आहे। त ॾिसां थी हाणे 8 बसि ॼाण थियण वारा आहिनि। थोरी देरि में, कुझु देरि खां पोइ ईंदमि त इहे हिनजो कोको निकिरी वियो आहे, इहो बि अची हणंदमि। ऐं ॿियो अलाए छा छा कंदमि, जेको बि कंदमि शेयर कंदमि, ठीकु आहे न। सिलाई जो फ़िलहालु मूंखे चांस नज़र नथो अचे, छो त मां अकेले रहण जी आदी आहियां न, त पोइ अकेले में मां इलाही कमु करे वठंदी आहियां।
हीअं वरी असां ॻाल्हियूं ॿाल्हियूं कयूं था, कचहरी कयूं था, या मूंखे इहो आहे त भई टाइम सां खाधो तयारु थिए, छा पचायां। ऐं बसि थींदो आहे हिकिड़ो कचहरी ऐं महफ़िल जो अलॻि माहौल हूंदो आहे। हीअ सीन केॾो प्यारो ठही, ॾिसो हेॾां हीअ वल जेका हीअं वधे थी हेठि ताईं, माशाल्लाह। इनखे वरी खणी हिन कूंडीअ में हणी छॾींदीमांसि अॼु। अचां थी पोइ प्लांट्स वटि कुझु कमु कंदमि ऐं मोटर हलाए छॾींदमि हाणे, त जीअं पाणी हुजे टंकी में। माशाल्लाह फैमिली वधियल आहे, गांव वांव बि इलाही था थियनि, त पाणी जो यूज़ वधियल आहे। ऐं असां वटि जीअं त मां भई हूअं बि हैदराबाद त असांखे एॾो पाणी हूंदो जंहिंजी हदि न आहे। मां थोरो पाणी जो ज़्यानु न कंदी आहियां। इवन ॿार जेके थोरा चुका चुका बचाए छॾींदा आहिनि गिलासनि में, त उहे बि खणी मां ॿियो न त प्लांट्स में विझी वेंदी आहियां। मूंखे पाणी ज़ाया मां न कंदी आहियां, ख़ुदा जो ख़ौफ़ थींदो आहे मूंखे ॾाढो। त हाणे मोटर हलाईंदमि ऐं अंदरि वेंदमि। सो हीअ जेका बि रिकॉर्डिंग आहे हिते बंदि थी कयां न, मोटर हलंदो त वाह जो गोड़ थींदो। हिकिड़ी ॿी इमोशनल स्टोरी तव्हां सां शेयर थी कयां। हे मां कुझु घुरायो हो कुझु ॾींहं पहिरियों, ऐं हाणे जीअं त मां फज़ूल ख़र्ची बंदि कई आहे, त मां हाणे इलाही शयूं नथी घुरायां, पर हे पहिरियों जो आहे। हे ॾिसो हिकिड़ो पोड़ो कपल आहे, ठीकु आहे। हे मां ॾिठमि दराज़ ते ई, हे ॿई हिकिड़ी बेंच ते वेठल हुया। माई जे हथ में उन जो ढेरो आहे ऐं मर्द जे हथ में किताब आहे। हिन खे ॾिसी मां एॾी इमोशनल थी वियमि, हे लॻो मूंखे मां ऐं मुंहिंजो हस्बैंड। तव्हांखे यकीन ईंदो, असांजी प्लैनिंग या असांजी जेका फ्यूचर जी सोच हूंदी त टाइम कीअं गुज़रंदो, या इहा ई हूंदी हुई। हुनखे रीडिंग जो, किताबनि जो, अख़बारुनि जो ॾाढो शौक़ु हूंदो बेइंतिहा। अलाए त छा छा हुन रखियो त रिटायर थी पढ़ंदो, पर हुनखे रिटायरमेंट जी उमिरि ताईं पहुचण जो मौक़ो न मिलियो। उनजी हयाती एतिरी हुई, ऐं मां त जीअं त अञा ताईं धागनि सां थी खेॾां। त असां इहो ई सोचींदा हुआसीं त भई उहो वांदो हूंदो जॉब खां, त वेही किताब पढ़ंदो, अख़बारूं पढ़ंदो, मां पंहिंजो वेठी इहो कमु कंदमि। सो जॾहिं मां इहे घुरायमि त हिननि जी बेंच त हुई कोन, हे ॿ वीचारा ईअं ई आया बिना बेंच जे, ऐं पोज़ीशन इहा ई अथनि वेहण वारी। त हाणे हिननि जे लाइ मूंखे हिकिड़ी नंढड़ी बेंच ठाहिणी आहे। यानी मां हिन खे ऑडर करण ते बेइख़्तियार थी वियमि सफ़ा। सो मूंखे एॾा सुठा लॻा, एॾा वणिया। सो हिननि जी मूंखे नंढड़ी टाइनी बेंच ठाहिणी आहे। हाणे ॾिसां छा मां थी ठाहियां, त पोइ हिननि खे मां मथे कबट में उते रखंदमि जिते असां ॿिन्हिनि जूं पिक्चर्स पयूं आहिनि, नंढड़ियूं टाइनी फ़ोटोज़ पयूं आहिनि हिकिड़ियूं कबट में, तव्हां ॾिठियूं बि हूंदियूं। सो हे ॾाढो क्यूट। अच्छा हे जेतिरा कपल्स हुते मिलनि पिया, उन्हनि में यंग बि हुया, उन ॿार बि हुया, पर मूंखे सभिनी खां वधीक हे पसंदि आयो। मूंखे ईअं पंहिंजो अक्स नज़र आयो ॼण हिन में। सो बहरहाल मूं चयो इहो बि तव्हां सां शेयर कयां। हाणे ॾिसां थी त हिन जी बेंच मां कॾहिं ठाहींदमि, ऐं नंढड़ी टाइनी बेंच ते हिननि खे विहारे पोइ मथे कबट में रखंदमि। अॼुकल्ह मां इलाही सारो कबाड़ो जमा करणु छॾे ॾिनो आहे। पाठा बोतलूं वग़ैरह सभु मां हुनखे ॾेई छॾींदी आहियां कचिरे वारे खे, उहो अलॻि करे रखंदा आहिनि, पोइ सेल कंदा आहिनि वञी। सो बहरहाल हीअ नंढड़ी बोतल माखीअ मां ख़ाली थी, त इहा मां रखी आहे। ऐं हीअ सितारा मां घुराया हुआ, दराज़ ताईं घुराया हुआ, त मां चयो इहे इन में विझी रखां। छो त अगरि हीअं नंढड़ी बॉटल्स में या कंहिं जार में शयूं पयल हूंदियूं आहिनि न, त उहे रखणु ऑर्गेनाइज़ करणु सवलियूं हूंदियूं आहिनि, ऐं इहे थेलनि वारियूं ऑर्गेनाइज़ करणु थोरियूं रफ लॻंदियूं आहिनि। सो हिननि खे हिन में लाहे वठां। सो हे हिन में पइजी विया, ऐं हाणे हे बि शामिलु थींदा मुंहिंजे ज़ख़ीरे में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिन जी जाइ काथे ठाहियां, हाउसफुल आहे, ख़ैर किथे न किथे त विझंदीमांसि हिनखे बि। हिन दुकान खे ॾिसी मज़ो ईंदो आहे। इहे मुंहिंजी कलेक्शन आहे जेका मां अक्सर यूज़ कंदी रहंदी आहियां। बहरहाल इहे ईअं न आहे त रुॻो पयूं आहिनि। सो कुझु शयुनि खे कढण जो टाइम बि अची वियो आहे, त मां उन्हनि खे थोरो ॿिए कंहिंखे ॾेई छॾियां कंहिंजे कमु अचनि। हे त अलाए कॾहिं खां वठी मां रखियो बॉक्स ॾाढो प्यारो, जेको मां संडे बाज़ार मां ई वरितो, एस लिखियल हुअसि, त मां चयो सुगंध खे ॾींदमि। सुराण खे वरी अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं जमा करण जो शौक़ु न हूंदो आहे। सुगंध जो रूह सफ़ा मांझड़ो आहे, उनखे बि ईअं मोती सितारा अलाए छा छा इहे सभु कुझु हूंदो अथसि। सो इहो रखियो हुअमि, त मां हिनखे पेंट कंदमि। 11:15 थिया आहिनि, ऐं मां हिते कीमो कढी रखियो आहे। भाॼी वारो आयो त हुनखां इहे गरमा वरितमि, ऐं साओ मसालो वग़ैरह कुझु थोरी भिंडियूं थांव हिते धोता पिया आहिनि। ज़हरा आई 8 बजे त कोन आई, पर रोज़ खां थोरो सवेर आई।
ऐं हिते मसालो ठहे थो कीमे जो, तो थोरो इहो भुॼंदो, हिन जो पाणी ड्राई थींदो त पोइ मां इन में कीमो पटाटा वग़ैरह जेको विझणो आहे उहो प्रोसेस कंदमि इंशाल्लाह। मज़ेदार कीमो तयारु आहे ऐं मां हिन मां भिंडियूं कढी अलॻि कंदमि त जीअं इहे भुरी न वञनि, छो त अगरि हिननि खे ॿोड़ कढण महिल चमिचो लॻंदो, ॾोई लॻंदी त हे लाज़मी भुरंदियूं। इन लाइ मां इहे अलॻि सां कढी रखंदी आहियां त पोइ जेको खाइणु चाहींदो उहो आराम सां हितां खणी खाईंदो, ऐं जेके पसंदि न हुजनि उनखे न मिलंदो। सो हे कीमो तयारु आहे। मां अटो ॻोहे रखियो आहे, खीरा कटे रखिया आहिनि ऐं हाणे मां मानी पचाए छॾींदमि। 12 थियण वारा आहिनि, मानियूं पचाए ढके वेढ़े रखां थी, जंहिं महिल बि ॿारनि खे बुख लॻंदी या वॾनि खे बुख लॻंदी त इहो तयारु हूंदो खाधो। हिन में अञा धाणा विझणा आहिनि सावा। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे थोरो ॿाहिरि बि वञिणो आहे, त सोचां थी त मानी पचाए रखी वञा त जीअं पोइ मूंखे अगरि देरि सवेर थी वञे त कोई प्रॉब्लम न हुजे। सो भिंडियूं हिन मां सभु निकिरी वियूं माशाल्लाह, मज़ेदार ॻोढ़ तयारु आहे। अॼु बाहि बंदि कंदमि, धाणा विझंदमि हिन में। पूरा ॿ थिया आहिनि ऐं मां बाज़ारि वई हुयमि, मूंखे पंहिंजे रवनि खे पीको कराइणो, लेसिस हणाइणियूं हुयूं। पोयां मानी मुंहिंजी भाणे जी पचाए छॾी, हिननि सभिनी खाई बि छॾी, असांजी बि पचाए रखी अथई माशाल्लाह। सो ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं नाज़ुक सन्हियूं सन्हियूं लेसिस मां पंहिंजे रवनि खे हणायूं आहिनि। ऐं मां 12 बजे घरों वई हुअमि ऐं मां 2 बजे मोटी आहियां। सो दिलि ख़ुशि थी वई आहे न हिननि खे ॾिसी, पोइ मां चयमि तव्हां सां बि शेयर कयां। हे हिकिड़ो सिंपल आम वॻो आहे घर पाइण जो, पर मां चयमि पोइ बि रहे खे लेस हुजे। ऐं हे माशाल्लाह लेसिस एॾी सुहिणी पियूं मिलनि न, जो बसि दिलि पई चए सभिनी मां वठिजे। ऐं मां जंहिं रहे खे जहिड़ी हणाई आहे त उन जे मां शर्ट लाइ बि उहा ई सेम लेस वरिती आहे। हे हिनखे मां ग्रे हणाई पाण ई, छो त हिन शर्ट में बि ग्रे शेड काफ़ी दफ़ा आयल आहे। ऐं हिते केॾियूं मज़े जूं आहिनि। हिनखे मां वाइट हणाई पाण ई ऐं हिनखे मां हणाई ब्लैक, छो त हो बि ब्लैक एंड वाइट हो, हो बि ब्लैक एंड वाइट हो, त हिन में वाइट घणो त हिन ते हीअ ब्लैक सूट पई करे न। ऐं उनखां सवाइ अलाए छा छा सन्हो 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 बेशुमार। हे ॿाचनि जे लाइ पटी वरितमि, छो त मां बिना बकरम जे सिबंदी आहियां हाणे, पर मूंखे वणंदो न आहे। इलास्टिक वरिती, छो त मां केतिरा बि कपिड़ा दर्जीअ खे ॾियां, पाण मां ज़रूरु पाण बि सिबंदमि, त इन शइ जी ज़रूरत पवंदी आहे। ॿियो चैरिटी जा सिबंदी थी वठां। हे सुगन जो हिकिड़ो कुझु सिबराइणो आहे, हुनजे लाइ अस्तर पियो खपे, उहो वरितमि। यानी नंढा 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 बेशुमार कम। ऐं सुराण जूं ढेर सारियूं मां शर्ट्स खणी वियमि। हिननि सभिनीनि जे लाइ हिन में थेले में सॼियूं शर्ट्स अथसि, उन्हनि जे लाइ लेसिस वरितियूं। ऐं हे सूट हुयो सुराण जो जेको मरून, त जेको हाणे असांखे न पियो खपे, पर ॾाढो ईअं सुठो लॻो मूंखे, त मां उन सां हिकिड़ो प्लेन रओ वरितो ऐं उनखे मां अहिड़ो गोल्डन ऐं मरून पीको करायो। हाणे हिकिड़ी छोकिरीअ जी शादी आहे हज वारी ईद खां पोइ, त उनजे लाइ सम्झो मां जमा थी कयां। ऐं उनखां अलावा हिकिड़ो सिंपल सूट आहे सुराण जो, उनजे लाइ मां हीअ GPO लेस वरिती। बाक़ियुनि जे लाइ ॾाढा उहे सुठा सुठा अथसि। लेसिस त एॾियूं प्यारियूं आहिनि मार्केट में, जो बसि वाह वाह। हीअ हिकिड़ी ब्लैक एंड वाइट अथसि शर्ट, उनजे लाइ। हे हिकिड़ी पिंक चुनरीअ जी अथसि, वाइट ऐं पिंक चुनरी उनजे लाइ। ऐं हे सभु बहरहाल इहे सुराण जूं लेसिस। सो इहो मां एॾो सारो कमु करे आयमि ऐं हाणे मां इलाही थकिजी पई आहियां। साह बि पटींदमि, मानी बि खाईंदमि, बुख लॻी आहे ॾाढी। पोइ विझी सिंजी निमाज़ पढ़ंदमि इंशाअल्लाह। मां ऐं सुराण गरमनि जी पार्टी कईसीं। आई थिंक 1.5 त खाई विया हूंदा। 1.5 छा जेतिरो कटियो असां ॿिनी ऑलमोस्ट खाधो आहे। ऐं असांजा महिमान विया आहिनि ॿाहिरि घुमणु, सो चयूं त असांजी मानी न पचाइजो राति जो, ॿारनि खे बि ॿाहिरां कुझु खाराईंदासीं। त हाणे बसि कोई हो न आहे, कमु ई न आहे राति जो। मां खीर मानी खाईंदमि, सुराण कीमो मानी खाईंदी। सो ॻाल्हि थी वई ख़तमु। सो फ़िलहालु मां लेटी थी पवां, न त हिन महिल मां किचन जो कमु स्टार्ट कयां हा। पर सॼी मंझंदि माशाल्लाह मां जाम निंड कई आहे, रेस्ट ई रेस्ट कयो आहे। त हाणे बि वञी रेस्ट थी कयां, छो त कुझु करण लाइ फ़िलहालु न आहे। ऐं इहे सिलायूं विलायूं अहिड़े क़िस्म जा ॿिया कम जेके बि आहिनि, उहे सभु मां इंशाअल्लाह महिमाननि जे वञण खां पोइ शुरू कंदमि। असां हाणे सांझ जी नमाज़ खां पोइ फ्री थी वेठा आहियूं TV ॾिसणु। ऐं ख़ैर सां मुंहिंजा हे घसियल फिटल पुराणा कपिड़ा निकिरी आया आहिनि, छो त गर्मी वधी वई आहे, जेके मां ॾाढे प्यार सां वेड़े धोई रखिया हुया। सो वाह जो कमु था अचनि, त बसि
ईअं गुज़रंदी गर्मी नवां वॻा एॾा ठाहिया आहिनि जंहिंजी हद न आहे, पाईंदमि इहे ई कुल। सो बहरहाल तव्हांखां मां मोकिलां थी अॼु जे हिन व्लॉग मां। इहो इमोशनल व्लॉग हुयो जेको तव्हांजा कमेंट्स पढ़ी करे मां शुरू कयो हुओ। हाणे मां खिलंदे खिलंदे हिनखे ख़तमु थी कयां। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां वरी नेक्स्ट व्लॉग यकीनन सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अला वही।